सिंध हुकूमत जी तर्जमान सुमिता अफ़ज़ाल चयो आहे त हाफ़िज़ नईमुर रहमान अवाम खे गुमराह करण लाइ कूड़ो बयानियो ठाहे रहियो आहे। जज़्बाती तक़रीरनि सां कराची जा मसइला हल नाहिनि थींदा। जमात इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान जे बयान ते रद्द अमल ॾींदे सिंध हुकूमत जी तर्जमान सुमिता अफ़ज़ाल चयो आहे त जमात इस्लामी कराची खे धरणनि ऐं एहतजाजी सियासतनि खां सवाइ छा ॾिनो। सुमिता अफ़ज़ाल चयो त कराची जा मसइला ॾहाकनि ते ॿधल आहिनि, इन जी ज़िम्मेवार सभिनी ते लागू थिए थी। सुमिता अफ़ज़ाल चयो त हाफ़िज़ नईम खे बि पंहिंजी पार्टीअ जी माज़ी जी कारकर्दगी अवाम आॾो पेश करणु घुरिजे। सिंध हुकूमत कराची में रिकॉर्ड तरक़ियाती मनसूबनि ते कमु करे रही आहे। सुमिता अफ़ज़ाल चयो त BRT रेड लाइन, येलो लाइन ऐं पाणीअ जी फ़रहामीअ जा मनसूबा तेज़ी सां अॻिते वधी रहिया आहिनि। नाज़रीन, सिंध हुकूमत जी तर्जमान सुमिता अफ़ज़ाल चयो आहे त हाफ़िज़ नईमुर रहमान अवाम खे गुमराह करण लाइ कूड़ो बयानियो ठाहे रहियो आहे। जज़्बाती तक़रीरनि सां कराची जा मसइला हल नाहिनि थींदा। जमात इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान जे बयान ते रद्द अमल ॾींदे सिंध हुकूमत जी तर्जमान सुमिता अफ़ज़ाल चयो त जमात इस्लामी कराची खे धरणनि ऐं एहतजाजी सियासत खां सवाइ छा ॾिनो। सुमिता अफ़ज़ाल चयो त कराचीअ जा मसइला ॾहाकनि ते ॿधल आहिनि, इन जी ज़िम्मेवारी सभिनी ते लागू थिए थी।